रस्ते में ईंदड़ रुकावटूं ॾिसी अगर रुकजी वेंदे त कॾहिं भी अॻे न वधी सघनि। मंज़िल खे हासिल करण जे लाइ अगर रुकावटूं न ईंदियूं त मंज़िल खे हासिल करण में उहो मज़ो न ईंदो। तुझे रस्ते में जेकी भी रुकावटूं अचनि उन्हनि खां साइड वठी निकिरी वञ। इन ते ध्यान हरगिज़ बि न ॾे, पंहिंजी मंज़िल जी तरफ़ डोड़ी पओ। दोस्त, तोखे ख़बर आहे जॾहिं गर्मियूं ईंदियूं आहिनि त किविल छा कंदी आहे? किविलियूं पंहिंजे लाइ एक्स्ट्रा खाधो स्टोर कंदियूं आहिनि। उन्हनि खे ख़बर हूंदी आहे त जॾहिं बारिश थींदी त असांखे खाधो कोन मिलंदो, लिहाज़ा स्टोर करे वठूं जेतिरो थी सघे। दोस्त, इन खे चवंदा आहिनि प्लानिंग। हिक नंढड़ी किविल जेका तोखां कई गुना नंढड़ी आहे, उहा पंहिंजी ज़िंदगी जी प्लानिंग कीअं थी करे। मगर तोखे ख़बर नाहे त मुंहिंजी ज़िंदगी जेको मां एॾो किविल खां बि कई हिसा वॾो आहियां, त तुंहिंजी प्लानिंग बि ओतिरी वॾी हुजणु घुर्जे। दोस्त, पंहिंजी ज़िंदगी जी प्लानिंग कर। प्लानिंग खां सिवा कॾहिं बि तूं अॻिते न वधी सघंदे। प्लानिंग खां सिवा काथे हली हली किरी पवंदे। पंहिंजी ज़िंदगी जे लाइ प्लान तैयार कर। दोस्त, वीडियो में अॻे वधण खां पहिरियां अगर तोखे हीअ वीडियो पसंद थी अचे त हिन खे हिकिड़ी लाइक ज़रूर कर ऐं मुस्तक़बिल में चाहीं थो अहिड़ियूं वीडियोस तो ताईं पुॼनि त हिन चैनल खे ज़रूर सब्सक्राइब कजांइ। हाणे हलूं था वीडियो जे बाक़ी पार्ट जे तरफ़। तुझा जहिड़ा भी हालात आहिनि, तू उन्ही हालातनि में गिरी वञ, घेरो करे वञ। हालातुनि खां न भॼ। हाणे तोखे जेको कुछ हासिल आहे उनखे अपनाए वठ, हालात खां न भॼ। हाँ, मज़ीद हासिल करण जे लाइ तू कोशिश कंदो रह। इन में काई बुराई कोन्हे त तू स्ट्रगल कर, तू मेहनत कर, कुछ हासिल कर। उन रस्ते खे पकड़, उन रस्ते ते गामज़न थी वञ। उहा मंज़िल एतिरी परे कोन्हे, इंशाअल्लाह जल्दो न तू मंज़िल ते पुॼदे, मगर उहो बि तॾहिं थींदो जॾहिं तू पंहिंजे हालातनि मां ख़ुशि ऐं मुतमइन हूंदे। जेतिरे ताईं तू पाण मां ऐं पंहिंजे हालातनि मां मुतमइन कोन्हे, तॾहिं तू अॻे नथो वधी सघीं। तोखे जेको हासिल आहे उन ते पाण खे राज़ी कर ऐं कामयाबी जे लाइ स्ट्रगल कंदो रहो, मेहनत कंदो रहो ऐं ॾिसजा हिकिड़े ॾींहुं तुझे अॻियां कामयाबी कीअं गोॾा थी खोड़े। तू उन किविल जो मिसाल वठ जेका पाण खां कई गुना घणो वज़न खणंदी आहे ऐं असां आहियूं त 5 किलो खां वधीक वज़न कोन था खणी सघूं। चऊं था इहो खयोंसीं त काफ़ी कयोसीं। वज़न चाहे कहिड़ो बि हुजे, चाहे उहा स्टडी हुजे, चाहे कुझु सिखणु हुजे, चाहे कंहिं हुनर खे अपनाइणु हुजे, चाहे कामयाबी जी ड्रोड़ छो न हुजे, जेतिरो तू हार्ड वर्क कंदी रिज़ल्ट ओतिरो बेहतर मिलंदी। ऐं अगर हिन कामयाबी जे रस्ते लाइ पाण खे मुतमइन ई कयो थी, हाणे तू निकितो ई आहीं त पाण सां गॾु ॿियनि खे बि खणी हल। थी सघे तो तुझे करे कंहिं ॿिए जो बि भलो थी पए। जेतिरे ताईं ॿियनि जे लाइ भलो न सोचींदी, तुंहिंजो बि भलो कॾहिं कोन थींदो। थी सघई जेतिरो थी सघई ॿियनि जी बहितरी कर, जेतिरो थी सघई ॿियनि जे लाइ भलो सोच, जेतिरो थी सघई ॿियनि खे पाण सां गॾु कामयाबी जे सफ़र ते खणी निकर। इन में जेको सुकून तोखे मिलंदो उहो तोखे ई ख़बर पवंदी। इहो ट्राई करे ॾिस। दोस्तो, मां आहियां सैयद अली वकार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सैयद अली वकार ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तो, अहिड़ियूं वीडियोस ॾिसण जे लाइ चैनल खे सब्सक्राइब कयो। मुंहिंजूं तमामु नेक तमन्नाऊं ऐं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि।